पर मुखे नथो लगे ते एतरो जल्दी खेरल मुसा हथ मिलाईंदो। मजू जेकॾहिं खेरल तो सां हथ न मिलाया त ये आसरे में मुखे न रखिया, सिधो जवाब ॾे। सोडा तू चवी तो, पर मुखे पक्का है त खेरल पांजे पलांद जे लाइ उते मुखे घुराए तो। मजू खेरल कॾहिं भी धोखो कोन कंदो धोखो। सोडा हिक गाल मुखे समझ में नथी अचे। तू खेरल सां मिले ऐं खेरल तोखे छॾे ॾिनो, थी सके तो त मुखे फासाइण जे लाइ का चाल हुजे, चाल। तू खेरल जो को एडो वॾो दुश्मन नहीं जो खेरल तोखे फासाईंदो। तोखां वधीक त खेरल पोयां रुस्तम बंदूक खई तो वते, रुस्तम। खेरल हद खां वधीक बहादुर खान सां सचाई तो करे। थी सके तो उन जे चवण ते मुंह मथा वार करे, वार। जिएं तू हालार खान के परखे चुको आहीं, इएं खेरल बहादुर खान के आजमाए चुको आहे। खेरल बखूबी जाने तो त इहे रेस सिर्फ इस्तेमाल था कनि, बाक़ी इन्हनि मां सचाई कॾहिं भी न थींदी, कॾहिं भी न थींदी। जेकॾहिं खेरल बहादुर खान के परखियो आहे ऐं हक़ीक़त समझी मूंसां हथ मिलाए तो त पोइ खेरल ऐं मां गॾिजी उन्हनि ॿिन्हिनि दुश्मननि जा धाणा कढी छॾींदासीं, धाणा। न मजू न, सिर्फ खेरल ऐं तू न, मां भी तव्हां सां गॾु हलंदुसि। पोइ भली तव्हां मूंखे कसम ई ॾियो, मां तव्हां सां धोखो कॾहिं भी न कंदुसि। यार मजू घणियूं ई ठोकरूं खाधियूं अथमि, हाणे समझी वियो आहियां सचे ऐं कूड़े खे सुञाणणु। ठीक आहे सोढा, सुभाणे आखिरी चक्कर खेरल सां मिली था ॾिसूं, मन असांजो जोड़ ठही पवे। गलत थियो, जेको थियो ॾाढो गलत थियो। गलत छा में? अज सुभाणे खान के तुंहिंजे मुखबरी जी ख़बर पवणी। हाणे खान मुझे पोयां हथ धोई पवंदो सूबेदार, हथ धोई पवंदो। तुंहिंजो नजीब कुछ भी बिगाड़े नथो सके। इन खां पहिरियां खान तोखे पूरो करे पक्की ॼाण करे ॿुधा त असां ई खान के पूरो करे छॾींदासीं। हिक न 10 चक्कर तव्हांखे ॼाण ॾिनी आहे खान मुतालिक, ऐं हर चक्कर खान तव्हांजो ई नुक़सान करे निकिरी वियो, ऐं तव्हां खान जो दिल जेतिरो भी नुक़सान न करे सघियो। खान जो पूरो टोलो खत्म करे चुका आहियूं, अञा इन खां वधीक कहिड़ो नुक़सान रसंदो? असांजो टोले सां को भी मक़सद न आहे, असांजो मक़सद आहे खान खे ख़त्म करणु, खान खे। उनखे भी जल्दी खत्म कंदासीं। कुछ ॾींहुं तूं भी पंहिंजो ख्याल सां रह। कुछ ॾींहुं छा सूबेदार, हाणे त मूंखे हर वक्त ख्याल सां रहणो पवंदो, हर वक्त। न मुड़ंदो, दरिया ऐसी ताईं न मुड़ंदो जेसी ताईं हू मरंदो कोन। खान मूंखे नथो लॻे त एतिरो आसानी सां हू तुंहिंजी मार में ईंदो। केतिरो लिकंदो दरिया, केतिरो लिकंदो। असां ॿिन्ही जा पेचरा साॻिया ई आहिनि, हिक न हिक ॾींहुं त आम्हूं साम्हूं ज़रूर थींदासीं। खान साम्हूं ईंदो पिण करे भॼी वेंदो, तूं हुनखे किथां पुॼंदे? ठॼण जेतिरी त हाणे बि मोहलत कोन ॾींदोमांसि। खान हू पिणनि में असांखां ॾाढो आहे, ठॼण में हू असांखां केॾो बि छो न हुजे दरिया, पर हिन गोलीअ जी रफ़्तार खां तेज़ हू कॾहिं बि भॼी नथो सघे। हा, हाकिम खान कत्ल मुआक़िया ऐं उनजी सज़ा को बेगुनाह पियो भोगे।
यार इहो एड़ी इंसाफ त न थियो जेतिरो जल्दी थी सके जेतिरो जल्दी थी सके हुन बेगुनाह गुलाम कादर खे छॾाए वठी आ छॾाए वठी न वॾा बाबा न इहो गुलाम कादर जेल च चङे जेल च ॿाहिरि वते रुलदा घटि जो घटि हथी का वेठा आहिनि जेल चौधर ते हा दादा मौलू सही पियो चवे इन गुलाम कादिर खे कुझु ॾींहुं अंदरि छॾियोसि त जीअं सुधरी निकिरे ऐं पंहिंजे रोज़गार सां लॻे हाकिम खान असां पंहिंजो पाण खे सुधारियो आहे जॾहिं असां पंहिंजो पाण खे अञा न सुधारे सघियाऊं त ॿियनि खे सुधारण जो असां भला ठीको खयो आहे छा वॾा बाबा इहो ॿाहिरोसी न इहो गंद करेसी अञा गंद करेसी ओधर ते इहो अंतर चङे मोलू यार असां पाण ई को नेकी जो कमु कोन था कयूं ऐं वरी रांदो ॿिए जे मथां ज़ुल्म कयूं इहो सुठो लॻंदो अदावरा तव्हां गुलाम कादिर लाइ परेशान न थियो ॾींहं ॿिनि में मां छॾाए थो वठांसि कोशिश कर हाकिम खान कोशिश कर ऐं सुभाणे वञी डीएसपी सां मिल अदावरा इहा ॻाल्हि डीएसपी ताईं पहुती न आहे मां सूबेदार खे पैसा खाराया ऐं एफआईआर बि कोन कढाई अथमि जॾहिं त एफआईआर बि दाख़िल न आहे पोइ गुलाम कादिर अंदरि छो आहे मां गुलाम कादिर खे इन ई करे अंदरि करायुमि मथां ख़ैरा को गोड़ करे पर हाणे ख़ैरा बि ख़ामोश आहे ऐं गुलाम कादिर बि निकिरी ईंदो अरे यार ख़ैर मां आहे ऐं मां जी पिट हिकु मोहबती माण्हू काथे खणी सघंदो अरे यार उहो त पिटे पिटे मुंहिंजो पाड़ो ई खणी छॾींदी अदा छाजी पिट का बि पिट कोन्हे तव्हां अॼु ई वहम न कयो बाक़ी गुलाम कादिर इंशाअल्लाह सुभाणे ताईं ॿाहिरि अची वेंदो अदा हलो त कब्रिस्तान ॾांहुं थी अचूं खैरा रोज़ पे रहमत जी कब्र जा चक्कर काटींदी थी सूर त कॾहिं बि ख़त्म कोन थींदा ॾाढो थो सम्झायां अदीअ खे ॾाढो थो सम्झायां त रहमत खे विसारण जी कर पर मुंहिंजी त अदी हिकु बि कान थी ॿुधे औलाद जो दर्द कॾहिं बि माउ खां नथो विसरे बस छा कजे हिन दिलि जे मथां ॿरंदड़ बाहि आहे इहा बाहि तॾहिं उजामंदी जॾहिं मुंहिंजे धीउ जा खूनी तड़पंदे ॾिसंदसि जॾहिं उन्हनि खे ख़ुदा सज़ा ॾींदो पोइ ई को दिलि खे आराम ईंदो उनखे त सज़ा मिलंदी ऐं ज़रूरु मिलंदी पंहिंजे कीअ जी सज़ा ज़रूरु मिलंदनि तेसी तूं पंहिंजे पाण खे छो थी सज़ा ॾी छो थी परेशान रखी ओ अदी मां पाण खे सज़ा कोन थी ॾियां सज़ा पर जन्नत दर्द मुंहिंजो मुक़दर बणिजी वियो आहे दर्द मुंहिंजो अड़ी जन्नत अखियूं खोलियां थी या बंदि थी कयां रहमत मुंहिंजे अखियुनि आॾो पई थी घुमे अखियुनि आॾो हाय हाय जॾहिं अखियुनि आॾो हुई कॾहिं रुसंदी हुई कॾहिं परचंदी कॾहिं कॾहिं मां रुसंदी हुई मास्तु मूंखे परचाईंदी हुई पर अॼु केरु आहे जेको मूंखां रुसे मूंखे परचाए मुंहिंजे त हाल ओरण वारी हली वई जन्नत मुंहिंजे हाल ओरण वारी हली वई मां अकेली थी पई अदी तूं दिलगीर न थी असां आहियूं न असां वेठा आहियूं दिलगीर छो थी हा खैरा तुंहिंजे ॾुखनि सुरनि जा असीं भाङे वारा आहियूं न आहियूं तो संग अच्छा हल हलिया दी चलो मजू प्रोग्राम त हिते ई हुयुसि पर अञा आयो न आहे सोडा ख्याल सां रहो ख्याल सां किथे धोखो न थिए न
धोखो न थींदो बाक़ी थी सके तो त अचे ई न खैरल वाइदो करे ऐं न अचे इहो थी नथो सघे सोढा हा खैरल मूंखे त पक ई त तूं ज़रूर ईंदो बाक़ी मजूअ खे तो मथां एतबार अलाए छो नथो मज्जू परमतड़ियो आहे सोढा मज्जू परमतड़ियो आहे पंहिंजनि खे त सुञाणे ई कोन बाक़ी जेके इस्तेमाल कन्स उन्हनि जे अॻियां पुछ लुॾाईंदो थो रहे केरल होश करे ॻाल्हाए हो छो त क्या में इते जो इते पूरो तोखे शायद ख़बर न आहे त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू और मज्जू सां ताणी जे बि तेज़ ॻाल्हायो समझ खत्म खत्म सुञाणा थो तोखे सुञाणा थो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे पर तूं मूंखे कोन थो सुञाणे मजो त खैरल ऐं खैर खड़ो लॻे ई कोन तूं हिन महिल ज़िंदा बीठो आहीं ऐं मां ख़ामोश इन करे जो मां धोखे सां वार करण सिखियो ई न आहियां केरल धोखो मूं तोसां कोन कयो इहो इत्तेफ़ाक़ हुयो इत्तेफ़ाक़ इहा ॼाणी वाणी हालार खान जी मूंखे ख़त्म करण लाइ चाल हुई मजू चाल पर मुंहिंजी हयाती हुई मां बची वयुसि तूं ऐं हालार खान त पंहिंजे पर में मूंखे मारे चुका आहियो खैरल मजूअ जो हिन में को बि ॾोह नाहे बाक़ी तव्हां अॻियूं ॻाल्हियूं विसारे छॾियो जेकॾहिं इहे ॻाल्हियूं दिलि में रहियूं ऐं तव्हां हिक ॿिए मथां एतबार न कयो त गॾु कॾहिं बि न हली सघंदासीं ॾिस सोढा न ई मां शकी माण्हू आहियां ऐं न ई अजायो कंहिं मथां शक कंदो आहियां बाक़ी जंहिं ख़िलाफ़ पक्का सबूत मिलिया उनखे बख़्श बि न आहियां कंदो छो त खैरल ऐं खैर खड़ो लॻे ई कोन केरल जेकॾहिं तूं शकी नाहीं त तोखे मुंहिंजे मथां इतबार करणो पवंदो केरल जेको तो मथां हमिलो थियो थी सघे तो उन में हालार खान जी चाल हुजे बाक़ी ख़ुदा ॾिसे थो इन में मुंहिंजो को बि हथु कोन हुयो हा इहा हालार खान जी चाल हूंदी छो जो जेके पाण खे चङो सम्झनि था न इन्हनि में चङाई वारी बूटी कोन्हे इहो मां ॼाणा थो सोढा त हू असांखे हर वक़्तु इस्तेमाल कंदा रहनि था पोइ खैरल तव्हां बि उन्हनि खे इस्तेमाल करणु सिखो सोढा मां त उन्हनि खे इस्तेमाल कयां पियो पर इहा ॻाल्हि मज्जूअ जे दिमाग़ में त वेही ई कोन थी केरल तूं मूंखे सही त ॿुधाए तूं कंहिंखे पोइ इस्तेमाल करीं मजू तो मथां अञा मूंखे एॾो भरवसो नाहे थियो जो सॼी हक़ीक़त तो साम्हूं आणियां जॾहिं बि तो मथां मूंखे भरवसो थियो ऐं सॼी हक़ीक़त मूं तोखे ॿुधाई त बख़ुदी तुंहिंजो वात पटिजी वेंदो केरल तोखे यकीन ॼाणण जे लाइ मूंखे छा करणो पवंदो हालार खान जो कत्ल छा छो मजू इते ई मुंहिंजी पे केरल मां मुंहिंजो न आहियां पर बहादुर खान जे चवण ते कॾहिं बि मां हालार खान खे क़त्ल न कंदुमि छो जो त हालार खान जा मुंहुं मथां कई थोरा आहिनि हालार खान जूं तो मथां के बि चङायूं नाहिनि मजू नाहिनि हुन तोखे इस्तेमाल कयो आहे हा मजू खैरल सही तो चए जेकॾहिं हालार खान तुंहिंजे कम बि आयो हूंदो न त पंहिंजे मक़सद हासिल करण लाइ इन्हीअ करे चवां थो मजू इन्हीअ करे चवां थो त पहिरियां माण्हू न माण्हू खे सुञाणण जी कोशिश कर जॾहिं तूं उहा ॾिसण वारी अखि रखी ऐं सचे कूड़े माण्हू खे ॾिसण सां ई परखे वेंदे कयूं था कोशिश कूड़े ऐं सचे खे परखण जी हाणे ॻाल्हि ॿुधो सभ खां पहिरियां त तव्हां पंहिंजे दिलनि मां गैर कढो ऐं भाकुर पायो बाद जूं ॻाल्हियूं बाद में मजू भाकुर पाइण खां पहिरियां पंहिंजी दिलि खे साफ़ रख किथे दिलि में गैर रखी भाकुर पाइण सां इहा मुनाफ़िक़त चइबी न केरल न न न मजू सुठो माण्हू आहे सुठो कॾहिं बि दिलि में गैर नाहे रखंदो दिलि में गैर हाणे हुकुम कर ही सिर तुंहिंजे मथां कुर्बान त पोइ अच
माई खैरा खैरा जे सिर ॾे खैर हुजे तूं छा थो सम्झे पियो दिलावर त तूं इहो मिठड़ो ॻाल्हाईंदे मूंसां त मां तोखे माफ़ करे छॾींदसि न न हा मां हीअं खॿीअ अख सां बि तोखे ॾिसण नथी पई पसंदि कयां न वरी को ॾिसंदी सां ई टरी वञ मुंहिंजे अखि नाॾो खैरा ॻाल्हि ॿुध ज़बान बंदि कर न त मता ॻाल्हि घाटे को चढ़ वञे उधर ते न मोलू न तू न चईस खैरा खे जे वणे थी ॻाल्हाए भली पंहिंजे दिल जो ॿार हल्को करे तू न चईस बोलू न ॻाल्हाए त असली फाटी मरे अचो था हलो माई मुंहिंजी ॻाल्हि तो ॿुध जे मूंखे माफ़ नथी करे सघे त मूंखे सज़ा ॾे खैरा मूंखे सज़ा ॾे मां तुंहिंजी धीउ जो कातिल आहे सज़ा ॾे मूंखे तूं छा थो सम्झे त तुंहिंजे मञण सां मां तोखे छॾे ॾियां सज़ा त मां अहिड़ी ॼाए जो त निड़ीअ में विझी न हो ॾियां निड़ीअ ते जेसी ताईं साफ़ न निकिराई न छॾियां पर मां चवां खैरा तुझी या मजाल नदावरे के धिका थी हां छड़े दे खैरा के सजा ॾियण जो पूरो हक़ आहे छड़े दे पर अदाए औरत तव्हां खे सरे बाज़ार ज़लील कोन थी करे सघी खैरा जी दिल घुरियो मूंखे सजा ॾिनई मूंखे बुरो न लॻो तोखे छो थो बुरो लॻे तूं छा थो सम्झे त इहा तुंहिंजी सज़ा हुई न दिलावर खान न इहा सज़ा न आहे इहा मुंहिंजे दिल जी तोखां नफ़रत आहे तोखां ऐं यादि रखजांइ जेसी ताईं तूं जीअरो आहे ऐं मां जीअरी आहियां तुंहिंजी छिकल मुंहिंजे साम्हूं ईंदी मां ईअं ई नफ़रत जो इज़हार कंदी रहंदसि ईअं ई तोखां नफ़रत कंदसि तूं बस हाकिम खान बस तव्हां जीअं बेॾोहो मुंहिंजे न्याणीअ जो क़त्ल कयो आहे न ईअं मूंखे बि मारे छॾियो मूंखे कंहिंजे लाइ ज़िंदा छॾियो अथई मां ज़िंदा रही कंदसि बि छा मारियो मूंखे बि मारियो न त हे झोल खणी पई पिटींदीसांव राति ॾींहं पिटींदीसांव सुख जो साह न खणंदव मुछड़ा थी मरंदव काॾे था वञूं ज़ालिम मूंखे बि मारियो वञो वञो काॾे था मारियो वञो न मूंखे बि मारियो वञो ॾेखारे वञो इहो बि ज़ुल्म जो हिकिड़ी इंतहा ज़ालिम तव्हांजो त कम ई इहो आहे न मिस्कीननि खे मारण पोइ मूंखे छो था बचायो मारियो वञो मूंखे अदी हाणे छॾे न पिटण खे हल घर हल ओ मुंहिंजा परवरदिगार मूंखे मार या मुंहिंजे धीअ जे कातिलनि खे मार मुंहिंजो फ़ैसिलो कर का मुंहिंजी हिक त ॿुध मुंहिंजा रब मुंहिंजी हिक त ॿुध ॾाढो सियाणो निकिते नजीब ॾाढो सियाणो मूंखे बि ख़बर न पई तूं हिन महिल ताईं पुलिस जी मुख़बिरी कंदो रहियो आहीं वाह नजीब वाह कैसा जॾहिं तव्हां मूं मथां हथ ढरा कया उन वक़्तु DSP मूं मथां हथ रखियो
ऐं मां जेल में सड़ण खां बहितर इहो रस्तो तयारु कयो। रस्तो तो ग़लत ना है, सोचो नजीब। इन सां पुलिस खां भी बचो रहंदे ऐं ॾोह भी कंदो रहंदे। पोइ तोखे इन खां सवाइ घुर्जे भी छा? पर ॾुख सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त तूं मूंखे आगाह न कयो। हा नजीब, बस इन ॻाल्हि जो ॾुख। जॾहिं मां जेल में बधिजी वियुसि ऐं तव्हां पोइवारी बि न कई, पोइ बि मां आज़ाद थी आयुसि ऐं तव्हां कॾहिं पुछियो बि कोन त मां कीअं आज़ाद थियुसि। पोइ मूं इहो ॿुधाइण गवारो न सम्झो। हाणे जॾहिं ख़ान तोखे पुलिस सां गॾु ॾिसी वरितो आहे त पोइ ख़ान खे पक सां इहा ख़बर पइजी वई आहे त पुलिस सां गॾिजी तो ख़ान जा माण्हू मारिया आहिनि ऐं ख़ान तोखे चेरो कोन छॾींदो नजीब। मां पाण इहो ई थो चाहियां त जीअं ख़ान मुंहिंजो पीछो करे, जीअं ई पीछो करे त घुमाए फिराए पुलिस जे विच में आणियांसि, उते ई पूरो थी वञे ऐं मुंहिंजो मथे जो सूर हमेशह लाइ ख़तम थी वञे। नजीब, हिकिड़ी सलाह मूंखां बि वठी छॾ। ख़ान तोखे आसानीअ सां हथ कोन ॾींदो, छो त ख़ान खे हितां जे हर वर वकड़ जी ख़बर आहे। जेकॾहिं रहिस ख़ान ॾिंगो आहे त घटि मां बि न आहियां। हाणे जेकॾहिं पोयां आयो त निपूड़जी वेंदो। नजीब, जॾहिं तूं इहो कमु कयो त पोइ मां तोखे पंहिंजे सीने सां लाहींदुसि। इहो सम्झंदुसि त कमाल साईं मुंहिंजे सां कमाल साईं। रहिस, मां कमाल ख़ान जेतिरी त जाइ नथो हलाए सघां, पर मां इज़त तव्हांजी ओतिरी कंदो आहियां। तोखे त इहा ख़बर आहे त कमाल साईं जे पुठियां इहो ख़ान हो, त पोइ ख़ान जीअरो छो आहे हिन महिल ताईं नजीब? हिन महिल ताईं जीअरो छो आहे? रहिस, हाणे हुनखे घणी मोहलत कोन मिलंदी। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे।